सुर हो मुजादा रात जो थी कन्नु तदे चेनी पसनो पखी पकण जीत जणिया हर शे पंजी पंजी बोली में अल्लाह के सड़ना पई कर हर शे कन्नु दींदे न हर पासे नो चुणपुण जो आवाज जो रात सन्नाटे में रात के अकेलाई में खलवत में तू कन्नु दे न हर पासे नो तो के आवाज बुधण मींदा व इमिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दी हर शे अल्लाह जी तस्बीह पढ़दी है वलाकिन ला तफकहून तस्बीहहुम तमाम उनकी तस्बीह जो बोली उनकी ज़बान नथा समझो पर हर शे पंहिंजी बोली में पंहिंजे रब के सजड़ा करा ओ मुजादा वो हूं तो भई जिंदगी ग़फ़लत में गुज़री कंहिंजी 20 साल गुज़री वई कंहिंजी 30 कंहिंजी 40 कंहिंजी 50 वारड़ा अच्छा थिया ॼण मौत जो पैगाम मिली ओ मुजादा हाणे कब्र में पैर लड़कायूं वेठो ही अञा पंहिंजी होट हस्ती नथो छॾी अञा या मस्ती नथो छॾी ओ मुजादा अञा कॾहिं भला उहे ॾियारा ईंदा जो तूं रब जे दर ते मोटंदे अलम यान लिल्लज़ीन आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह छा अञा माण्हुनि जे लाइ वक़्त न आयो आहे जो उन जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र में लॻी वञनि ख़ुदा जे ख़ौफ़ में कंबी वञनि छा अञा उहो वक़्त न आयो आहे तव्हांजे लाइ जो अल्लाह जे दर ते मोटी पओ गुनाह कंदे बुरायूं कंदे शैतान खे राज़ी कंदे हेतिरी उमिरि गुज़री वई ओ दा हाणे शैतान जो रस्तो छॾ हाणे मिठड़े मोहम्मद करीम खे राज़ी जॾहिं तो गुनाह जा कम कया न त शैतान ख़ुशि थियो ऐं मदीने वारो साईं रोज़े में ॾुखार थियो मुस्तफा करीम वटि जेॾी महिल तुंहिंजा अमल पेश थिया त मुंहिंजो महबूब ग़मगीन थियो अरे दुश्मन खे परचाई शैतान खे राज़ी कई ऐं पंहिंजे प्रिय कुर्बदार मदीने वारे खे ॾुखारियो कई त पोइ तूं कहिड़ो उम्मती चइबे कहिड़ो तूं आशिक़ रसूल चइबे